नाज़िन खोड़ा जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में जश्न आज़ादी के सिलसिले में रंगारंगी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दियाणियुनि विच में तकरीरनि जा मुक़ाबला कराया विया। तफ़सील इक़बाल अबड़ो की रिपोर्ट में। खोड़ा जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में 14 अगस्त योम आज़ादी की मुनासिबत से तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल की शागिर्दियाणियुनि विच में योम आज़ादी के हवाले से तकरीरूं क्विज़ कॉम्पिटिशन जा मुक़ाबला कराया विया, जॾहिं त टेबलोज़ ऐं मिली नगमा पेश करे रक़्स कियो वियो, जंहिं बाद कामयाब शागिर्दियाणियुनि खे इनाम तौर मेडल पिणु ॾिना विया। इन मौक़े ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मैडम रेशमा भट्टी, हेड मिस्ट्रेस फ़ख्रुनिसा, टीचर्स ऐं शागिर्दियाणियुनि चयो त तमाम घणी खुशी थी आहे त असांजे गर्ल्स हाई स्कूल खोड़ा में अहिड़ो इवेंट रखियो वियो आहे जंहिंमां ॿारनि खे तारीख़ जी भी ख़बर पए ऐं पंहिंजे पाकिस्तान जी नॉलेज भी मिले ऐं पाकिस्तान जे लाइ जज़्बो पैदा थिए त जीअं कुझु करण जो हुननि में जज़्बो थिए त जीअं अॻिते हली पाकिस्तान जो मान मथां कनि। अगस्त जे हवाले सां मां इहो चवंदमि त जेके असांजे वॾड़नि क़ुर्बानियूं ॾिनियूं, शायदि असां त उन्हनि जो एहसान लाहे ई नथा सघूं। उन्हनि पंहिंजे रातिनि जूं निंडूं फिटायूं, ॾींहं जो आराम फिटायो, तंहिंखां पोइ असांखे आज़ादी ॾियारी। हुननि यानी रत जूं क़ुर्बानियूं ॾेई करे असांखे हीउ मुल्क आज़ादु करे ॾिनो आहे। ॿारनि खे बि इहो ई पैगाम आहे त जीअं असांजे वॾड़नि पंहिंजे मुल्क जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, तव्हां बि पंहिंजे मुल्क जी ख़ातिर जान माल ऐं हर शइ क़ुर्बान करण लाइ तयारु रहो। उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां बहितरीन तालीम हासिल कंदव, तव्हां बाशऊर हूंदव, उनखां पोइ ई सभु मुमकिन आहे। स्टूडेंट्स में तमामु घणो टैलेंट आहे, उहे पाण ई असांखे ॿुधाईंदियूं आहिनि त टीचर असांखे हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे। माशाअल्लाह जेकॾहिं हिननि खे थोरो असां अॻिते वठी वेंदासीं ऐं हिननि खे सपोर्ट कंदासीं त मे बि ही के सुठी मंज़िल ते पहुची वञनि। ॿारनि में इन प्रोग्राम जे हवाले सां इलाही कॉन्फिडेंस थो थिए, न त ईअं असांजे ॿार सिर्फ़ु क्लास अटेंड कनि, इहे प्रोग्राम थींदा रहंदा हुजनि। ऐं ॿियो त इन प्रोग्राम में ॿारनि में बि कॉन्फिडेंस हो, ऐं ॿियो त मां चवंदमि असांजी मैडम असांजा ॾाढो कोऑपरेटिव कयो। टेबलो में हिकिड़ो मतिलबु त मुरीद हुयो जेको पीर साईं जो, हुन में असां हुनजो चवणु वठो सुठियूं ॻाल्हि आयो। ऐं असां हिते पहिरां प्रोग्राम जे करे असां पहिरां हिते प्रैक्टिस कईसीं, असां पोइ इहो परफॉर्मेंस इहो ॾींहुं आयो, असां हुते पंहिंजे डांस जो इज़हार कयोसीं, असां परफॉर्मेंस पंहिंजी हुन डांस कईसीं। सभिनी शागिर्दनि हिते पंहिंजो परफॉर्मेंस कई, किन टेबला कया, किन डांस कई, किन सॉन्ग्स चया, हर कंहिं पंहिंजो परफॉर्मेंस जो इज़हार कयो। असांखे ॾाढो इंजॉय कई। 14 अगस्त आज़ादीअ जो ॾींहुं आहे, असांखे 14 अगस्त इलाही मज़ो आयो, असां इलाही इंजॉय कयोसीं। मतिलबु त असां 14 अगस्त जे बारे में कुझु ॾींहं तयारी कईसीं, इलाही मज़ो आयो असांखे। ऐं 14 अगस्त ते पाकिस्तान आज़ादु थियण जो ॾींहुं आहे। जीअं तव्हां हिते उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि जा वीचार ॿुधा, उन्हनि जो चवणो त 14 अगस्त असांजे बुज़ुर्गनि वॾियुनि क़ुर्बानीुनि खां पोइ हासिलु कयो आहे ऐं असांखे उनजो क़दुरु करणु खपे। ऐं टीचर्स जो इहो पिणु चवणो हुयो त असां जेकॾहिं मुल्क जी ख़िदमत करणु घुरूं था, तइलीम में असांखे अॻिते अचिणो पवंदो ऐं तइलीम जे ज़रिए ई असां हिन मुल्क जी ख़िदमत करे सघूं था। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।